खुदा जे बानड़न जो शान शौकत छा लिखां जिन शरीयत ते गुज़ारियो तिन जी अज़मत छा लिखां। टिन खुदा जे बानड़न जो शान शौकत छा लिखां जिन शरीयत ते गुज़ारियो तिन जी अज़मत छा लिखां। मोहतरम महमूद असाद एक वली कामिल हुयो सोहणो हाले जिय जे अंदर फैज़ ॾींदड़ हो ॾियो। मोहतरम महमूद असाद एक वली कामिल हुयो सोहणो हाले जिय जे अंदर फैज़ ॾींदड़ हो ॾियो। जह विरायो फैज़ हक़ जो उन जी इज्जत छा लिखां जिन शरीयत ते गुज़ारियो तिन जी अज़मत छा लिखां। तिन खुदा जे बानड़न जो शान शौकत छा लिखां जिन शरीयत ते गुज़ारियो तिन जी अज़मत छा लिखां। शेर वांगे जंहिं गुज़ारी सारी पंहिंजी ज़िंदगी ख़ालिदे महमूद जी ॾिसो कीअं करे वियो बंदगी। शेर वांगे जंहिं गुज़ारी सारी पंहिंजी ज़िंदगी ख़ालिदे महमूद जी ॾिसो कीअं करे वियो बंदगी। सिर ॾिनई मस्जिद अंदर हिन जी इबादत छा लिखां जिन शरीयत ते गुज़ारियो तिन जी अज़मत छा लिखां। टिन खुदा जे बानड़न शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद शामराव जर्नल जे कातिलन ते। टिन खुदा जे बानड़न जो शान शौकत छा लिखां जिन शरीयत ते गुज़ारियो तिन जी अज़मत छा लिखां। दोस्तो हाजी नज़ीर अहमद हिते अफ़सर हुयो रंग लगुस हाले जवी मुर्शिद जो खुद बुजुर्ग थियो। ओ दोस्तो हाजी नज़ीर अहमद हिते अफ़सर हुयो रंग लगुस हाले जवी मुर्शिद जो खुद बुजुर्ग थियो। नेक मानो थी पयो सोहणी जी क़िस्मत छा लिखां जिन शरीयत ते गुज़ारियो तिन जी अज़मत छा लिखां। जलसे जो बुनियाद भी हाजी नज़ीर अहमद रखियो हिन खिते में इल्म ऐं तौहीद जो ॾियो बखियो। दीन जी ख़िदमत करे वियो उन जी ख़िदमत छा लिखां जिन शरीयत ते गुज़ारियो तिन जी अज़मत छा लिखां। अहिड़ी मेहनत कई पिरी घर में भी आई रोशनी दीन सां आबाद थी हर फर्द जे दिल जी बनी। दीन सां आबाद थी हर फर्द जे दिल जी बनी। भाऊ शहज़ादा अहिड़ी उन जी मेहनत छा लिखां जिन शरीयत ते गुज़ारियो तिन जी अज़मत छा लिखां। टिन खुदा जे बानड़न जो शान शौकत छा लिखां जिन शरीयत ते गुज़ारियो तिन जी अज़मत छा लिखां।